अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूर बाबाला मौजू किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 43। हज़रत ख़तीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन फरमायो अहिड़ी औरत जे घर पत्थरो छुॾियो था जो तव्हां सभिनी खां ज़्यादा नजीब आहे। अगरि ख़ुदा खां कोन था ॾिजो त उन नंग जे करे ई परहेज़ करियो। इहो ॿुधी मुशरिकनि खे ग़ैरत आई ऐं उहे वापसि हलिया विया। ॿिए ॾींहुं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वरी मस्जिद में तशरीफ़ खणी विया ऐं निमाज़ पढ़ी ऐं ख़ुदा ताला उन्हनि जे दिलनि ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अहिड़ो रोब विझी छॾियो जो वरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां कोन ॻाल्हायूं। शेख तिब्रिसी कुतुब राज़ी रिवायत कई आहे त नबूअत जे 8 साल जॾहिं कुफ़ार कुरैश ऐं मुशरिकीन मके ॾिठो त हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थी वियो ऐं नजाशी बि मुहाजिरनि जी हिमायत कई ऐं ख़ुदि ईमान आंदाई। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम अक्सर बनी हाशिम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पूरी कोशिशि मुशाहिदो कयो ऐं अक्सर अरब क़बीलनि में इस्लाम फैलणु लॻो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हक़ीक़त अक्सर बेशितर वाज़े माण्हुनि में वाज़े थी त उहे माण्हू घणा मुस्तरब थिया ऐं शिरक ऐं हसद जी बाहि उन्हनि जे सीने में भड़क उठी। दारुल में जेका उन्हनि जी मशहूरु करण जी जॻह हुई उते गॾु थिया ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अदावत ऐं ईज़ा रसाईअ जे ते इतिफ़ाक़ कयो ऐं कसम कयो त हिकु अहदनामो लिखूं बनी हाशिम जिन सां गॾु न खाईंदा न ॻाल्हाईंदा ऐं न ख़रीदो फ़रोख़्त कंदा ऐं न संदसि धीउ उन्हनि खे ॾींदा ऐं न उन्हनि जी धीउ वठंदा ताजो इहे माण्हू मजबूर थी परेशान थियनि ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते क़ाबू हासिलु करियूं ऐं उन्हनि खे क़त्ल करियूं। जॾहिं उन्हनि जे अहद पैमा जी इतला हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन खे पई त तव्हां अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन्हनि जे अहद पैमा जी इतला हज़रत अबू तालिब जिन खे पई त तव्हां अलैहिस्सलातु वस्सलाम बनी हाशिम जे खे गॾु कयो ऐं 40 अशख़ास फरमायो अगरि दुश्मन जे तरफ़ां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पेर हेठां बि हिकिड़ो कंडो न चुभे ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई बनी हाशिम अलैहिस्सलाम जिन खे वठी उन दरे में जंहिंखे शुएब अबू तालिब में वञी रहिया ऐं दरे जे ॿिन्ही तरफ़नि खे बंदि करे छॾियो ऐं ॾींहुं राति हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिफ़ाज़त करणु लॻा। राति जे वक़्त में तलवारूं म्याण मां कढी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आराम में हूंदा पटक वांगुरु उन शमे नबूअत जे चौतरफ़ हलंदा हुआ। राति जे शुरूअ में हिकिड़ी जॻह ते सुम्हारींदा हुआ त घड़ी खन खां पोइ संदन अज़ीज़ तरीन फर्ज़ंद हज़रत अली इब्न अबी तालिब जिन खे उन जॻह ते सुम्हारींदा हुआ ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वरी ॿी जॻह ते